ओम शांति। कल असां ॾिठोसीं मन में ईंदा आहिनि वीचार। अॼु सम्झंदासीं हिननि वीचारनि जो असरु, ख़ासि करे नेगेटिव वीचारनि जो। हिकु लाइन यादि रखो, वीचार ॿिज आहिनि ऐं जीवन उन जो फल। हाणे ॾिसूं, जॾहिं मन में नेगेटिव वीचार ईंदा आहिनि गुस्सो वधी वेंदो आहे, चिड़चिड़ियोपन अची वेंदो आहे, फ़ैसिले करण जी शक्ति घटिजी वेंदी आहे। हिकु नंढो एग्ज़ाम्पल, जॾहिं माण्हू गुस्से में हुजे सिधो बीह बि न सघंदो आहे, हथ पेर कंपन थींदा आहिनि ऐं दिमाग़ बि ठीकु न सोचींदो आहे। हाणे पुछो उन खां, चाबी किथे आहे? त यादि बि न ईंदो। छो? छाकाणि त सोच जी शक्ति, मेमरी, डिसीशन पावर सभु कमज़ोर थी वेंदा आहिनि। ऐं ॾिसो, बुख न लॻंदी, निंड न ईंदी, ध्यान सां को बि कमु न थींदो। कोई फ़ाइदो न, सिर्फ़ु नुक़सान। हुन लाइ चयो वेंदो आहे, गुस्से में माण्हू पहिरीं पाण खे जलाए थो। हाणे उल्टो ॾिसो, जॾहिं मन शांति हूंदो, वीचार पॉज़िटिव थींदा, चहिरो चमके थो, फ़ैसिला साफ़ थियनि था, रिश्ता मिठास में बदिलजनि था। इहो ई आहे वीचारनि जी शक्ति। हिकु पावरफुल लाइन, वॉच योर थॉट्स, दे बिकम योर वर्ड्स। वीचार लफ़्ज़, लफ़्ज़ कर्म, कर्म आदत, आदत स्वभाव, स्वभाव भाग्य। त अॼु जो संदेश, पंहिंजे वीचारनि खे ॾिसणु शुरू करियो, छो त मन तव्हांजो मालिक आहे या मन तव्हां खे हलाए थो। ओम शांति शांति शांति।